अच्छा, फ्रीलांसिंग सां तव्हांजी आमदनी केतिरी आहे, ज़िंदगी में कहिड़ो जेको आहे सो सुधारो आयो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अॼु ईअं आहे त आऊं पंहिंजी जेको आहे सो मंथली इनकम जेका आहे असां कॾहिं 1 लाख प्लस थी वेंदी आहे, कॾहिं 50,000 प्लस थी वेंदी हली आहे। Very good. जॾहिं वधीक कमु कंदा आहियूं त 1 लाख प्लस थी वेंदी आहे, जॾहिं 4-5 कलाक कमु कंदा आहियूं त 50-60,000 थी वेंदी हली आहे। शुक्र त अल्हम्दुलिल्लाह। उन्हनि मुंहिंजा शुक्र आहे मालिक जो, ऐं उन मुंहिंजो इहो आहे त आऊं पंहिंजी जेको तइलीम जा ख़र्च आहिनि उन्हनि खे कढी वेठो आहियां। पंहिंजी फैमिली जा अध खां वधीक ख़र्चो संभाले हलियो वियो आहियां। ऐं जेके मुंहिंजा ख़र्च आहिनि, जीअं लैपटॉप वठणु थी वियो, स्टूडियो ठाहियो आहे, उन स्टूडियो ते बि ख़र्च अचे थो। अच्छा, स्टूडियो में गॾु तव्हां सां गॾु को टीम वर्क बि आहे या तव्हां अकेले सिर्फ़ु कमु कयो? हा, टीम जो ॻाल्हि हले पई त अधो हिकिड़ो असांजो कैमरामैन जेको वेठो आहे साम्हूं, उहो बि असांजो टीम मेंबर आहे। ऐं असां टीम हिकिड़ी ठाही आहे, ऐं शुरू में असां हिन खे फ्री में रखियो आहे त AI जूं स्किल्स आऊं सेखारियां पियो। अच्छा, टोटल टीम में केतिरा मेंबर आहिनि? हींअर असां वटि आहिनि 13। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह आऊं चवां थो त सभिनी 13 मेंबरनि जा अकाउंट जेके हलनि पिया अपवर्क जा, उन सभिनी खे हिकु 2 प्रोजेक्ट आहिनि ऐं उहे बहितरीनु कमु कनि पिया। उन्हनि जी 2 महीननि में एतिरी अर्निंग थी चुकी आहे जो 50-60,000 हू जेको सो कमाए चुका आहिनि 2 महीननि में, जेको पर हेड। हा, पर हेड ॻाल्हि करियूं पिया त उन्हनि जी जेकॾहिं तव्हां चवंदो त उन्हनि जे स्क्रीन शॉट्स बि तव्हां शेयर करे छॾींदो। थैंक यू, महिरबानी। ऐं हिकिड़ो मतिलबु मूं फ्री ऑफ कास्ट उन्हनि खे जेको आहे सो हिकिड़ी टीम खे गॾु कयो। मूंसां कंट्रीब्यूशन में आहे असांजो हिकिड़े क़िस्म जी मतिलबु कंपनी लॉन्च करण जी कोशिशि करी पिया। हुनजो अब्दुल क़यूम नालो आहे ऐं मैनेजर आहे हुनखे तक़रीबन चवंदो आहे त उहो टीम वारनि खे मैनेज कंदो आहे। त उन ज़बरदस्त उन में असांजो हिकिड़ो साथ ॾिनो आहे। असीं लाज़मी हुनजी ऑफिस इस्तेमालु करियूं था, उन्हनि जी जेका असां बैठक इस्तेमालु करियूं पिया, त उहो असांखे इंटरनेट कनेक्शन शुरू में प्रोवाइड करे पियो या कुझु करे पियो, ज़बरदस्त करे पियो। ऐं असीं जेको आहे सो इन जॻह ते माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह त मुंहिंजी टीम अञा ताईं सक्सेसफुल हले पई ऐं असांजो अॻिते प्रोग्राम आहे त असां। अच्छा, शुरूआती ॾींहंनि में माण्हू जॾहिं तव्हां इहो कमु शुरू कयो हूंदो, तव्हांजी टीम गॾु कई हूंदी ऐं तव्हां कमु स्टार्ट कयो हूंदो, त माण्हुनि जिन ताईं इहो ख़बर पहुती हूंदी त असां वटि समाज में हौसला अफ़ज़ाई तमामु घटि थींदी आहे ऐं तंज़ तमामु घणी थींदी आहे, खिल तमामु घणी थींदी आहे। ऐं उन सां पोइ माण्हुनि जा जेके हौसला हूंदा आहिनि उहे घटिजी वेंदा आहिनि, पस्त थी वेंदा आहिनि, किरी वेंदा आहिनि। त इहो बि तव्हां सां सीन थियो या न? साईं, इन सीन जी ॻाल्हि न करियो। मुंहिंजी जेका दिलि जी धड़कन आहे न, उहा थोरी तेज़ थिए पई इन शइ खे डिस्क्राइब करण लाइ। अच्छा, हींअर असांजा माइक वग़ैरह न तोड़िजो। न साईं, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, पर मतिलबु हिकिड़ी माना जेका इंसान त जेको कोन चवंदा आहिनि जिते बाहि लॻे उहा जाइ। त 2022 में जॾहिं मूं हिन खे कैरियर स्टार्ट कयो न, अनबिलीवेबल। हाणे उन्हनि माण्हुनि जा उन्हनि शख़्सियतुनि जा नाला नथो खणी सघां त जिन माना अलाह साईं हुननि खे हिदायत ॾींदो आहे। अलाह साईं हुननि खे हिदायत ॾींदो ऐं एज़ ए पर्सनल आउं उन्हनि खे ट्रोल बि नथो करणु चाहियां। त माना कम्यूनिटी जा कुझु सुठा पढ़ियल लिखियल खां वठी कुझु सुठा माण्हू जेके पंहिंजो पाण खे मोतबर सम्झनि था, मुआशिरे जो पंहिंजो पाण खे इज़त वारो सम्झनि था या पंहिंजो पाण खे हिकु माना सुठी लेवल सम्झनि था, उन्हनि सां ई त छा चयो उन जा कुझु वर्ड जेके आहिनि से मेमोरेबल वर्ड तव्हांखे शेयर करे सघां थो। कुझु दोस्तनि इहो चयो त तूं पछाड़ी जो जेको सो कागज़ चूंडींदे ऐं इन फील्ड में कुझु बि न आहे रखियो, तूं पागल थी वेंदे। इहो हिकिड़ो कंप्यूटर हिकिड़े क़िस्म जी मतिलबु हिकिड़े क़िस्म जी अहिड़ी फील्ड आहे जिते इंसान खे चिरियो करे सघंदी ऐं इन शइ में तूं वञी न त सही आहे। सही, हाणे असुलु हुननि जो बि ॾोह कोन्हे, हुननि खे बि तकलीफ़ लाज़मी थींदी आहे। जेकॾहिं हिकु 18 साल जो नौजवान घर वेही लाख रुपया कमाए सघे थो ऐं हिकु 40 साल जो माण्हू या हिकु माना 35 साल जो हार्ड वर्किंग पर्सन बि जेको आहे सो 8 कलाक 10 कलाक 16 कलाक 12 कलाक कमु करे बि एतिरा नथो करे सघे, त हुननि खे हिकिड़ी क़िस्म जी तकलीफ़ इहा आई त यार हीअ नंढड़ो छोकिरो आहे, हीअ असांखां अॻिते निकिरी वेंदो हलियो ऐं सुभाणे वरी जेको आहे सो असांजे जेको आहे सो गले में पइजी वेंदो। हा, त कुझु माण्हू अहिड़ा हुया मुआशिरे में त उन्हनि ॾाढो ट्रोल कयो, उन्हनि ॾाढी जेका त तनक़ीद कई ऐं हौसला अफ़ज़ाई करण वारा कुझु चंद माण्हू हुया जेके जिन में मुंहिंजा टीचर्स शुमार आहिनि। साईं गुल मोहम्मद आहे, चाचो बि आहे ऐं साईं मदद अली साहिब जिन आहिनि, साईं निसार अहमद जिन आहिनि। त उन्हनि असांखे जेको सो हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई कई त बाबा पुटु अॻिते अचो ऐं अव्हां करे सघो था, यू कैन डू इट। ऐं अव्हां में सलाहियत आहे त अव्हां इहो कुझु यू कैन डू इट। त मूंखे हिकिड़ो यादि अची वियो जुमिलो त असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं मैट्रिक क्लास में, तुंहिंजे लास्ट में हिकिड़ो हूंदो हो द मैन हू विन्स। मैट्रिक क्लास में हिकिड़ो इंग्लिश जे में हिकिड़ो त उहो माण्हू जेको कुझु करे सघे थो, इफ यू थिंक यू कैन डू इट, जेकॾहिं तव्हां सम्झो था त हिनखे तव्हां करे सघो था, दैट यू विल डन इट, त तव्हां हुनखे करे सघो था। इफ यू थिंक यू कैन डू नॉट इट, जेकॾहिं तव्हां सम्झो पिया तव्हां हिनखे नथा करे सघो त तव्हां नथा करे सघो। सो ज़हनी तौर ते माण्हुनि जूं हिकिड़ी सलाहियतूं जेके हुजनि उहे बि माण्हू खे जेको आहे अॻिते वधाए ॾियनि।
बहितरीनु। अच्छा, हिन वक़्तु तव्हां टीम में 13 ॼणा तव्हां कमु जी करियो हाँ 13 ॼणा कमु कयूं पिया। उन में जेको असां सभई छोकिरा जेके आहिनि AI ते कमु कनि पिया। उन्हनि सभिनी खे अपवर्क ते अलहमदिल्ला प्रोजेक्ट्स आहिनि। ऐं अवां जेको सो जेकॾहिं रिसर्च कंदो, जेकॾहिं अवां कुझु एक्सप्लोर कंदो त असांजी सिंध में त एॾो रुझान घटि आहे, पर जेकॾहिं तव्हां पंजाब जी तरफ़ वेंदो त उहे अकेडमियूं जेका मालिक जेके आहिनि त उहे 15 खां 20 हज़ार रुपया हिकु मंथ जी फ़ी वठनि पिया। मूं बग़ैर कंहिं फ़ी जे जेको इहो सोचियो त बाबा फ़ी सबीलिल्लाह जेके मुंहिंजे ॻोठ जा नौजवान, मूं ॿियो कुझु बि को बि कोन सिलेक्ट कयो, मुंहिंजे ॻोठ जा नौजवान हिकिड़ा सौट आहिनि, हिकिड़ा मासात आहिनि, ऐं उन्हनि खे सिलेक्ट कयो, उन्हनि खे हिकिड़ी जॻह ते विहारियो त बाबा अचो। उन्हनि ते 2-3 ॾींहं त लाज़मी आहे मुंहिंजी बि इन्वेस्टमेंट हली, कुझु मैनेजर जी बि इन्वेस्टमेंट हली, छो जो इन फील्ड खे माण्हू मञण लाइ जेसीं तयारु थियनि तेसीं असां उन्हनि खे जेको आहे सो कुझु आंदो अॻिते त बाबा अचो, तव्हां कमु करियो, असां सां गॾु कमु करियो, ऐं अवां इनशाला हिकिड़ी मंज़िल ते पहुची वेंदव। ऐं मुंहिंजी सभ खां वॾी कामयाबी जेका आहे, असां सम्झां थो कामयाबी ॾियण वारो अलाह आहे, ऐं उहो शुक्र अदा कंदो आहियां अलाह साईं जो त 2 या 3 नौजवान असांजी टीम में अहिड़ा आहिनि जेके अनएजुकेटेड आहिनि, अनएजुकेटेड आहिनि, ऐं मूं उन्हनि खे खणी जेको सो कामयाबु कयो आहे। इहा ई वॾी मुंहिंजी कामयाबी आहे त मूं उन्हनि खे खणी एजुकेटेड कयो। उन्हनि खे मूं कम्युनिकेशन स्किल्स सेखारिया, उन्हनि खे AI स्किल्स सेखारियूं, उन्हनि खे टेक्निकल माइंड ठाहियो उन्हनि जो। हाणे अलहमदिल्ला उहे जेके आहिनि से सुठी अर्निंग कनि पिया।